नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त कराची में सख़्त गर्मी ऐं ॿूसट खां पोइ ॿीहर बरसात जो सिलसिलो जारी आहे, जंहिंखां पोइ मौसम ख़ुशगवार थी वियो आहे। सदर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसकारो पियो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे नजीब नायच। जी नजीब। जी, कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जेको आहे शुरू थी वियो आहे। केतिरनि इलाइक़नि में हींअर बरसात जारी आहे। असां हींअर मौजूदु आहियूं कायद आज़म जी मज़ार जे बिल्कुलु वेझो ई ऐं पीपल्स चौरंगी ते हींअर बरसात जो पानी जेको आहे जमा थियणु शुरू थी वियो आहे ऐं उन अलावा मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते रोडनि ते जेको आहे पाणी बीठल नज़र अचे पियो। इन हवाले सां इंतज़ामिया जेको आहे किथे किथे नज़र अचे पई, पर हींअर हल्की बरसात आहे। वधीक बरसात थींदी त ॾिसूं छा सूरत थिए थी। उनखां अलावा मौसम ख़ुशगवार थी वियो आहे। माण्हू जेको आहे पंहिंजे घरनि मां निकिरी आया। मुख़्तलिफ़ जेके आहे मौसम बहितर आहे, जे करे तमामु घणो तादाद जेको आहे माण्हुनि जो रोडनि रस्तनि ते निकिरी आयो आहे। उनखां अलावा इलेक्ट्रिक पारां हर बारिश या हिन भेरे जेको आहे बिजली केतिरनि इलाइक़नि में बंदि कई वई आहे। ख़ासि तौर जेके गुंजान आबादी वारा इलाइक़ा आहिनि उते जीअं ई बरसाति शुरू थी त बिजली बंदि कई वई ऐं केतिरा इलाइक़ा हींअर बिजली उन्हनि में न आहे। उनखां अलावा जेको आहे बरसाति जो पाणी बीहण जो सिलसिलो जारी आहे। इन जे करे माण्हुनि खे जेको ट्रैफ़िक जेको आहे तमामु घणी बीठल बि नज़र अचे पई। माण्हुनि खे उन हवाले सां बि ॾुखियायूं पेश अचनि पियूं।